जाका मां मोहम्मद मुस्तफा हुजरे जे अंदर वींदो पिया अंदर के अचण जी इजाजत न ॾिजाए एतरे में मोहम्मद जो वीर उमर आयो चौन सुभान अल्लाह अते बिलाल सामिलो अंदर के रसूलुल्लाह बाहर के हजरत बिलाल नजर कजा अते उमर जुमला चोंदो पियो बिलाल मुझे दोस्त मुझो यार दिल भरा जानिया ओ बिलाल साईं सा मिलनो अते बिलाल तो फरमाए यारी पांजी जगह दे मुझे दोस्त दिल भरा जानिया एक महफिल में साईं सा गड हुना पर उमर तू उमर हूं दे पांजे घर जो अंदर न छड़ी दो माए सो तम नबी जी ताबेदारिया कादे बिलाल कादे उमर हत बिलाल उमर जड़े जवान के रोक्यूं एठवा नजर तकजा अल्लाह अकबर कबीरा अजीजो नबी जी पैरवी जिंदगी गुलामी में जिंदगी गुजारो हिते भी कामयाबी उते भी कामयाबी जमा मुंड में अर्ज कयो बरकत न कुरान में आ बरकत नमाज में आ एकड़ो मां वाक्यो दसिया मुनासिब गदुल्ला जोगी साहब अजीब वाक्यो माखे बुधायो जे कुछ साल पेरा सकरन जे मां पंप ते बाईपास ते बीठो हिय जो निहारा सुबह सुबह जो टाइम एकड़ो सोलन वारो नजर आयो सड को माल असा हाने नमाज पढ़ी निकता पेरे पेरे पर में कादे दी देतो सही गरीब बचन जो सफर गुजर कंदो सोला विकरा कंदो काए बजे उठंदो जे 3 बजे उठंदो जे नमाज पढ़ंदो चे न जे तदे त धिका थाबा पियो खाईंदो अॼु जोगी जो चवण वटि नमाज जी पाबंदी कर कुरान जी तिलावत कर अल्लाह कंदो त रंग लगी वेंदो जे 2 सालन खां बाद हाला जे शहर में माके मिलो माके सुञातई जे जोगी साहब सुञाणे थो चवना जे उहो मां सोलन वारो हिय जो निहारा 0 सीधी गाड़ी हथ में हेडो भी सोलन जी बाल्टी हेडो भी सोलन जी बाल्टी वरना मुंहिंजा वक्त भलारा तुझी वडी मेहरबानी 3 बजे रात जो उठंदो चुल्हे ते सोलन जी देगड़ी चाले करे पान भी तजद पढ़ंदो साल भी तजद पढ़ंदी रंगो एड़ो लगो 0 गाड़ी भी वरती साल भी उम्रो पढ़ी आई त पान भी पढ़ी आयो बरकत नमाज में माखो जगे वड्डा बैठा 80 दाढ़ी वारा साईं के पतो हुनो से वड्डा बेर वारा अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह जिने कंजारे में पढ़ाईंदा गोठ जाम खान सहतो जेवर मां भी कुरान पढ़ी आयो उनी गोठ जेवर साईं वाक्यो बयान कंदा इनी गोठ जो सूफी नौजवान अल्लाह अकबर कबीरा उनजी कुराड़ी अम्मा अबो दुनिया जो जहान सड़ियो उन कुराड़ी अम्मा जमीन में मकई कराई पुट के चोंदी पईया अब्बा वनी करे झार हकनी दो कर पोख झार खाई वीनी ओ नौजवान सा कंदो जमीन तो चक्कर लगाए मस्जिद में अची करे अल्लाह जो कुरान खोले कुरान जी तिलावत कंदो कुराड़ी के चवण वारे चो अम्मा तुझी जमीन फेल जी वही पोख फेल जी वही जे शादे करे जे तवारो सूफी दमुलन जे हवाले पोख ते इंदो ही ना है कुरारे मानू के हर सुथींदो अल्लाह अकबर कबीरा यो मान तो चवा सही वड्डा बेर वारा वाक्यो बयान करना नजर कजा अल्लाह अकबर कबीरा कुरारी पुट ते कावण जी पई हिय जो कुरारी पुट ने आई बस सोटियूं पुट के पुठन जू वहाए कदी तो में लज ही ना है हया ही ना है अम्मा जो तोड़ अदब ना है एतराम ना है अम्मा अम्मा तुझो डो केड़ो क्यों जुर्म केड़ो क्यों जे पोक झार खाई आई तो के हया ना है शर्म ना है ओ मुझी अम्मा ओ मुझी अम्मा ओ मुझी अम्मा रब मां के कियन सारी दो अल्लाह जो कुरान में ऐलान बना फज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरूली वला तकफुरून अम्मा रब जो कुरान में वायदो बाना याद कर त याद करें अम्मा मां उनके याद कनो मां के कियन सारी दो तो न सुभान अल्लाह कुरारी अम्मा सा कंदिया पुट के वठी करे जमीन ते आई जका भर में जमीन उन में भी जुअर बीठिया हुन जे जुअर जा काना हिन जे जमीन में आटा प्यान हिन जे जमीन जा काना होदे निवड़ा प्यान नजर कजा अल्लाह अकबर कबीरा हुन भर बार जमीन जे काना ते झार बैठिया पर हिन फकीर जे पोक ते झार जो नालो ही ना
जेको हुनखे यादि कंदो आहे त हू यादि कंदो आहे। पोइ मां हिकिड़ो बार बार मिसाल ॾींदो आहियां, अबा जंहिंजो खाइजे तंहिंजो पोइ खाऊं कंहिंजो था, पोइ रब जे सॾ ते न चऊं मानी हलालो या हराम। आबा जे कयूं था ॻाल्हि सिधी, पोइ भतो आहे छिॾो जे मुला लथो थो वञे। हा साईं, खाऊं रब जो था न। अल्लाह जो नबी आहे सुलेमान अलैहिस्सलाम, अर्ज़ के मुंहिंजा अल्लाह माल मिल्कियत पैसो वधी वियो आहे, मूंखे मोकल दे तुंहिंजी मखलूक खाराए। के त अहिड़ा माण्हू वॾेरा कोहन में ज़मीन आहे, ॿारनि जो नालो ई न आहे, के त पिनी पिया पलनि, ॿारनि जा टोला ई टोला। कंहिंजी मर्ज़ी आहे। अल्लाह पाक फरमाए मुंहिंजा सुलेमान जी मुंहिंजा अल्लाह बादशाह बनायो चमाए। इन जो मतिलबु इहो न आहे मुंहिंजे हिकमतुनि में पियो हथ विझे। मां अल्लाह दुनिया जो जान कीअं पियो खारायां, मां रब पाण पियो ॼाणा। पर नबी आ इसरार कयई। अल्लाह पाक फरमाया मुंहिंजा नबी जी मुंहिंजा अल्लाह जी मुंहिंजा अल्लाह तूं समूरी मखलूक त खाराई, हिकिड़ी मखलूक त खारा, हिकिड़ी मखलूक। हदीस जे किताब में वेंदो आहे अवां असां 5 महीना पंधु कयूं, अबा जंहिंजा जिन बोरची त या मानी तयार थी हूंदी न, एडी कोहन में मानी लगी वही। अल्लाह पाक फरमाया मुंहिंजा नबी तैयारी आ, अल्लाह तैयारी आ। रब पाक हिकिड़ी मच्छी मोकिली, हिकिड़ी मच्छी। नबी जो तकड़ न करण जा तैयार थे चे नबी मुंहिंजो टाइम गुज़री वियो, अल्लाह साजुर ॾींदो आहे, अल्लाह साजुर ॾींदो आहे। हीअं जो मच्छी आई हिक गिर में धक में सहन में जो माल रेड़े वई। नबी आहे वञा चे अञा पेट न भरियो थी। मच्छी चो इन अल्लाह रब्बी युतइमुनी सलास लुकुमात, नबी मेहणा न दे, अल्लाह मूंखे अहिड़ा 3 वेला खाराईंदो। कंहिंजी ज़ात आहे दर दुनिया जा बंद वञनि थी, दर दुनिया जा बंद वञनि थी, ॾिसो सॾे अल्लाह खे अॼु जीवींदे बहु प्यारा वठ त मुंहिंजी सलाह खे। अचो रब करीम जे दरवाज़े ते दुआऊं ॿुधण वारो केरु, दिलनि खे ॼाण वारो केरु, वक्त जो नबी आ मूसा कलीमुल्लाह। नज़र कजा अल्लाह अकबर कबीरा मजम जे शहर खां मिस्र हिजरत में ईंदो पियो आहे। रात जो थियो मींहुं बि वसी वियो, घरवारी रस्ते में दिलेरी कई आहे। अल्लाह अकबर कबीरा मींहुं बि पंहिंजे मौज में आहे, मस्ती में आहे, ताज़ो ॿार ॼावल टेम रात जो। नज़र कजा नबी परेशानी जे आलम में घरवारी के कुंड सां साइड करे घरवारी के चवंदो पियो आहे इते इंतज़ार कर, सब्र कर, मां रोशनी जो प्रोग्राम करे अजा। नबी वादी जे चोटी ते जो निहारे रोशनी नजर आई, नबी उते पहुचो आ। अल्लाह पाक फरमाया कलीमुल्लाह जी मुंहिंजा अल्लाह तकड़ न कजाई, जुती लाहे बाह नाहे, मां रब जे नूर जो जलवो आ। अल्लाह पाक फरमाया वो मां तिलक बि यमीन कया मूसा, मूसा तुंहिंजे हथ में छा आहे। अल्लाह लठा छो खणंदो आहे, टेक ॾींदो आहे, सहारो ॾींदी आहे। कॾहिं कॾहिं बकरनि जा जे लाइ वणनि मां पन छाणे बकरनि खे ॾींदो आहे। ॻाल्हि वई वधी त मूसा नबी जे दिलि में ख़्यालु आयो, हिकु राति जो चयो ताज़ो ॿारु ॼावल, मुंहिंजी माई त बुख मरी वई। दिलनि जा राज़ केरु ॼाणे। अल्लाह पाक फरमाया फकुल नज़र बिअसाकल हजर। अल्लाह पाक फरमाया कलीमुल्लाह जी मुंहिंजा अल्लाह सामो त निहार छा पियो आहे। अल्लाह पत्थर आहे, रब फरमाया मुंहिंजा कलीमुल्लाह इनखे लठ हण तुंहिंजो कमु आहे। लठ जो मारे पत्थर जो पहिरियों तो भॼी पियो, ॿियो जो चंबो हई, ॿियो तो भॼी पियो, टियों जो चंबो हई, पत्थर ॿ टुकर थी वियो। कलीमुल्लाह मूसा नबी हीअं जो निहारे नज़र कजां अंदर 3 तहन जे अंदर जीत आहे, जंहिंजे वात में ताज़ो मेवो आहे। अल्लाह पाक फरमाया मुंहिंजा कलीमुल्लाह 3 तहन पत्थरनि जे अंदर मां अल्लाह जीत उञो बुखियो न पियो मारियां त तुंहिंजी ज़ाल कीअं मरे। खाइण वारी ज़ात कंहिंजी आहे? अल्लाह जी आहे। अचो रब करीम जे दरवाज़े ते। पोइ इहो मां मिसाल ॾींदो आहियां, अब रब में कमु आहे या कॾहिं आऊं आहे न। ऐं हिकिड़े सिंधी में पाण चवणी आहे कमु निकितो रखणु विसरियो। इहे पहाक आहे अवां असांजे लाइ, अल्लाह हिन पहाकनि खां पाक आहे। सैयद उस्मान साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा त तबलीग जमात सां ज़रूर विचड़ रखंदा कयो। साईं फरमाईंदा अबा जेको नोट न हलंदो आहे न पोइ विच पेसर में ठोके के दुकान वारे गणंदा आहिनि, समझो था न। साईं फरमाईंदा तबलीग जमात जो टोलो सालिहनि जो टोलो आहे, इन में ज़रूर शिरकत कंदा कयो, मन अवां असां किना इन्हनि जे करे अॻिजी वञे।
हाँ साईं इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह हिकिड़ो शख़्स आयो साईं मां पैसा रखिया घर जे अंदर याद नथा पवनि त कहिड़े कुंड में रखिया साईं फरमायो अबा तहज्जुद पढ़ी रब खां दुआ घुरो अलाह को तोखे याद अची वेंदा अबा जेको 5 वक्त न पढ़े तहज्जुद उनखे बरो लॻंदो न हाँ साईं तहज्जुद जे लाइ ॿार लॻंदो ये असांजे मैसरे जो आहे सो चाकर खान चाचड़ दोस्त वारो मोतबर माण्हू आहे जमा जो आहे मिसाल ॾींदो आहे हुनजो पोइ मां चयो मां त वॾेरा माल घणो रेडियो हुजे कुझु अलाह जी भर बि वाहो रायवेंड हलो बाबा चे मौल साहब तूं तकरीरी मौलवी आहे जलसा छॾींदे कोन मां बि हलंदुमि कोन तूं बि हलंदो अलाह चोकसि मां बि हलंदुमि मुंहिंजो तो जहिड़ो वॾेरो फासे ॿियो छा खपे हा वाह अल्हम्दुलिल्लाह पहिरें ॾींहुं पहुतासीं गाॾी के मां बीठो पोइ जॾहिं तहजे जे टेम ते उथायो मांसि खिली मूंखे कंदो आहे अखियुनि खे माटे हाणे त नमाज़ पढ़ी सुताऊं वरी कहिड़ी नमाज़ कयो त रतु अथव तॾहिं त न ईंदा पर अल्हम्दुलिल्लाह जेतिरा ॾींहं रहियो 5 वक्त नमाज जी पाबंदी तहज्जुद जी बि पाबंदी आज के इंशाअल्लाह 5 वक्त नमाज पाबंदी सां पढ़ी 5 वक्त नमाज अचो रब करीम जे दरवाज़े ते हो वॾो रागिमीन रब हाणे रमज़ान जो महीनो भी अचण वारो आहे मां ईअं चवंदो आहियां रमज़ान जो महीनो रब करीम जे रहमत जे सैलाब जो महीनो आहे नजर कजा पाक नबी मोहम्मद तो फरमाए लौ यतमन्नत उम्मती अन तकून सनत कुल्लहा रमज़ान हुजूर फरमाए जे करे मां हुजूर जे उम्मत के पतो हो जे रमज़ान महीने जो शान केतिरो आहे चवनि त सॼो साल ई रमज़ान हुजे असां ॾिसंदाऊं जेको हिकु रोज़ो न रखंदो पुछंदो मुला चंड कढे तो बि ईद जो हाणे ककर केरे वेदा रोज़ो हिकु न रखंदो अब मां अवां का पुछां तो साल में महीना घणा आहिनि 12 न महीना त सभु महीना पर रमज़ान महीनो शान छाजे करे मथे आहे हिकिड़ो मां मिसाल ॾियां हे शीशो आहे हिन में शरबत आहे हे माखी आहे बि शरबत जो शीशो आहे रेट कहिड़ो मथे कंदो हे बि शीशो हो बि पोइ हिन जो रेट छाजे करे मथे इन जे करे त हिन में जेका शइ आहे त उहा उम्दा आहे त महीना त सभु महीना रमज़ान महीनो शान मर्तबो वकार अज़मत इन जे करे मथे आहे जो इन में अल्लाह नबी जे उम्मत के रोज़ा जो तोहफा करे हर घड़ी जो मकाम पंहिंजो आहे रसूलुल्लाह जो साहबिया साईं खे दावत कई इमामुल अंबिया आया पाक नबी इमामुल अंबिया कॾहिं कॾहिं सहाबा सां मज़ाक बि कंदा ऐं खुश तो भई रसूल जी सुन्नत आ पर हद जे अंदर समझो था ना बा उलमा का ॿुधंदा नबी से वेठा दायरो बनायूं अबू बकर उमर हज़रत उस्मान हज़रत अली नबी से खारकू तक़सीम फरमायूं साईं जन खारकू खाइंदा खोखड़ियूं चोरी हज़रत अली दे पे सटींदा वनी खोखड़ियों जो ढेर दियो नबी से फरमायो अली ॾिस त सही समूरन जो खारका खाई तबाह कयो खोखड़ियूं त ॾिस हज़रत अली पर या रसूल अल्लाह मां त खोखड़ियूं कढियूं न अवां त खोखड़ियूं सुधो खाई आहे इमाम लंबिया मुर्की पिया अजीजो मोहम्मद मुर्के रहमत जी अदा वही पो नबी से मुर्की पिया उन साहब की सजन फरमायो दावत में छा तैयार कयो जी साईं हिकड़ो लेलो हो दरवाजे ते दिल चयो किस्म सा मोहम्मद पियो चे वो तवा जे मोहब्बत में मां ज़बह कयो साईं फरमायो लेले के टंगू घणियूं आहिनि अबा घणियूं आहिनि हलो घोटकी में 5 जन जॻह आयो न 4 घणियूं अबा 4 सजन फरमायो वञ सेले जी अगी टंग कढिया त मां मुस्तफा खां साहबी वो खणी आयो वरी नबी से फरमायो बी अगी जगह कढिया त मां नबी खावा सजन कुछ खादी साहब में तकसीम फरमाई वरी नबी से मुर्की पिया जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वञ वरी भी शेले जी 3 अगी जगह कढिया साहबी खिली वेठो या रसूलुल्लाह शेले के टंगू अगियूं ब वो त खणी आ 3 काडो खणी जा त जनाब रसूलुल्लाह खिली करे फरमायो तू वञे हथ विझे हुक्म महबूब मोहम्मद जो हो अगी जगह खोटे ही साहबी सुरियो त बीरो थिया साईं फरमाए जिते बीठो आ उते बीठो जो अगली घड़ी जो दर्जो पांजो हो हिन घड़ी जो दर्जो पांजो त रमजान महीने जे घड़न जो मकाम दर्जो अगले रमजान में पहरे जुमे ते मां सखर बचल शाह में वाइज कयो दोस्त आ मुजो जलाल मरेटो रात जो मरेटो आ और रोजो रखे 3 पारी को बकाल के मौलाना का थे मजो मां घर आ कुरान दी तिलावत किया तो जैसे तो वारे वाइज ते रोजो रखयो आ बाकी बेख निकरी वई हां वाह गाल समझो था ना रोजे रखण में तकलीफ आहे ना हां सही बाकी जा रोजे रखदा मानो एसी में वेंदो तकलीफ त ईंदी है ना हां वाह पाण के कारणो पवे तो सजो दी अल्लाह लोड़ाए शाम जो वरी मालाई अब इंशाअल्लाह रोजा सारे संभाल ए नमाज को सवा कुरान को सवा बा चाड़ो ही ना है
इंशाअल्लाह आज क्यों त नमाज जी भी पाबंदी कंदासे ऐं पांजे बच्चन के कुरान वाली तालीम ॾिसो घर घर में जोड़ो आ, घर घर में नफ़रत आ। हे पाणे आ पंहिंजे हाणे कचे में ममदाबाद में घणा माण्हू क़तल थी विया, 8 माण्हू मरी विया। हे मदजी में जहिड़ो हले थो 41 माण्हू ज़बह थी विया आहिनि। हे अज़ीज़ो हे त इंसान हर मखलूक रब खे प्यारी आहे। डॉक्टर अब्दुल हई रहमतुल्लाह अलैह किताब में जुमिलो लिखियो आहे, जॾहिं निमाज़ी रब खां घुरंदो आहे न, अल्लाह मां गुनाहगार नंढा वॾा गुनाह माफ़ फरमा, रब नो आवाज़ ईंदो आहे बाना जेकॾहिं चाहे थो न मां अल्लाह परची पवां पोइ मां ख़ुदा जे मुहबत जो मज़हर मां रब जी मखलूक थी। अल्लाह के मखलूक प्यारी है, इंसान तो पांजे जगह ते चल अल्लाह तबारक व तआला समूरन के पाण में एके बजे सुलह जी तौफीक नसीब फरमाए। अदा सईद अहमद साहब जे ने तावन के अल्लाह पाक पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर मकबूल फरमाए। जे नंढे जे याद में साईं ये प्रोग्राम रखियो आ, अल्लाह पाक चल अदे जे नंढे अहमद अली साहब के अल्लाह पाक नेक ऐं सालियो बनाए। मां हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां, जे ॻोठ जे सुख जे लाइ इस्पताल ज़रूरी आहे, ॻोठ जे सुख जे लाइ गैस ज़रूरी आहे, नाली ज़रूरी आहे, ईअं ई ॻोठ जे सुख जे लाइ छा पर ईमान बचाइण जे लाइ हर मुहल्ले में मोहम्मद जे क़ुरान जो मदरसो ज़रूरी आहे। पाण बि पढ़ो, पंहिंजे बच्चन खे बि पढ़ायो, पर जेकॾहिं पढ़ी न सघिया हो कम से कम तबलीग में चिल्लो हणो, इबादत जो तरीक़ो त अचे। चङनि भलनि खे ख़बर न आहे। बहरहाल रमज़ान जो महीनो अचे पियो, अब मां हिकिड़ो मिसाल ॾेई सम्झायां। कपिड़ो पलीतो जे निमाज़ थींदी थींदी अबा न थींदी न, त हिकिड़े बुज़ुर्ग लिखियो आहे जेको हराम जो आदी आहे, हराम जो आदी आहे, व्याज जो आदी आहे, इन जो वजूद दिल हराम सां पलीत आहे, इन जो रोज़ो बि क़बूल अॼु आज कयो त इंशाअल्लाह हराम खां बि बचंदासीं। चंगा भला मानू 2 साल पहिरियां मुरना अब्दुल्ला अब्बासी के नवाब शाह में हमरा गोलियूं हुयूं, जेको त रोके करे मौलाना के चए तू हिन रात व्याज ते तकरीरूं पियो करे, माना हक़ ॿुधाइण बि ॾोह थी वियो आहे, हक़ जी ॿोली ज़रूर चइबी। डहरकी जे अंदर मौलाना अब्दुल कादिर रिंद रहमतुल्लाह अलैह, पोइ मां चवंदो आहियां हुयो मुठ मां सजी पर ख़ुदा कुवत बनाई, तकरीर पियो करे, चए मौलाना जंहिं जे तूं वाइज़ ते आयो आहे न जूं 2 धीअर वेठियूं आहिनि, अछो मथो थी वियो आहे। रिंद साहब रहमतुल्लाह अलैह खुतबो ई न पढ़ियो, ई लाभ वांगुरु लुड़ी छॾियईंसि, भॼंदो आयो। चए मौलाना मुंहिंजे जेको त प्रोग्राम जो इहो मौज़ू न अचे, बसि कर ॾे मौज़ूअ जा पुट। अॼु जेकॾहिं रिंद हक़ न ॿुधायो त महशर में नबी जी कहिड़ी शफ़ाअत में उमेद रखंदो। उथी आयो, चए मौलाना मुंहिंजूं न्याणियूं अञा खीर थियूं पीअनि, चए बसि कर, इहो खीर कुत्ता लोॿे आहे त पीअण जे बराबरि न रहंदो। पर ईमान वारे खे मुहम्मद जो क़ुरान असर कंदो। रोई करे मौलाना जे रिंद में रिंद जे पेरनि ते वेही रहियो, रिंद रहो सुभाणे मुंहिंजे नियाणियुनि जो निकाह पढ़ी पोइ वञी। सच ॿुधायो इहो अजरो रिंद खे मिलंदो कि न मिलंदो? हा बा अॼु हक़ चवण बि ॾोह थी वियो। छो अल्लाह तबारक व तआला अमां असांखे फितने फसाद न को बचाए। असांजे इलाइक़े जो हमरावा चंड्रे खे मेंह बि हिकिड़ी आहे, सम्झो था न, मेंह बि हिकिड़ी अथसि। पोइ चवंदो अबा हे 70 वारो किलो, हे 80 वारो, मीयूं घणियूं चए हिकिड़ी, मुंहिंजो पोइ चइनि क़िस्म जो खीर ॾींदी आहे। हा वाह संजन फरमायो जेको मिलावट थो करे उहो मां मुहम्मद जे उम्मत मां न आहे। जेको ॾींदो खीर उन में पाणी होटल वारो पाणी चाहे पी तो रूह ई खजी थो, इहे बि ख़ुदा खे हिसाब ॾींदा। अल्लाह पाक असां तव्हांखे मिलावट को बचाए, हराम को बचाए, कीने को बचाए, बुग़्द को बचाए। रसूलुल्लाह जो फरमान आहे हसद साड़ो कीनो एतिरो नुक़सान कंदो आहे। साईं फरमायो जे बुखायल शींहुं बकरिन जे वाड़ में सटियो, बकरिन खे ज़बह करे एतिरो नुक़सान न कंदो जेतिरो साड़ ऐं हसद कीनो तव्हां असांजो नुक़सान। अल्लाह पाक तव्हां असांखे हिन खां बि बचाए। पर मूंखे वॾो पहुचणो आहे, दोस्तनि जूं ॻाल्हियूं अचनि थियूं, जेको हाल हो तव्हां दोस्तनि सां मुखातिब थियासीं। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे टूटनि फूटनि जुमलनि खे पंहिंजे बारगाह इलाही जे अंदरि मंज़ूर मक़बूल फरमाए। अदा सईद अहमद साहब जे अल्लाह तबारक व तआला इन ख़ैर खे क़बूल फरमाए। रब पाक साईं जे इज़्ज़त में, माल में, जवानी में, तंदुरुस्ती में अल्लाह पाक बरकतुनि जा फ़ैसिला फरमाए। न्याणी जे लाइ साईं अर्ज़ु कयो जेके रुकावटूं, जेके तकलीफ़ अल्लाह उहे बि दूर फरमाए। जंहिंजे ख़ुशी में क़ुरान जो जलसो, जंहिं कम जी इब्तिदा भली त इंतिहा बि भली। अदा सईद अहमद साहब इंशाअल्लाह क़ुरान जे करे रंगजी वेंदो। वाइदो घणो या थोरो, मेन मक़सद अमल आहे जेको असां ॿुधायोसीं। अल्लाह मूंखे बि अमल वारो बनाए, अल्लाह अव्हांखे बि अमल वारो बनाए। इंशाअल्लाह अल्लाह तौफ़ीक़ ॾींदो त सभु रोज़ा सारे संभाले रखंदासीं ऐं रमज़ान में इंशाअल्लाह तो हाफ़िज़नि जी बि ख़िदमत कंदासीं। पहिरें ॾींहुं मस्जिद माशाअल्लाह ईअं अंदरि ॿाहिरि भरियल हूंदी आहे ऐं वरी चंद रोज़ा गुज़रंदा, पोइ निहार त सिर्फ़ु कुराड़ा नज़र ईंदा।
है ना बा सिर्फ पोड़ा नज़र ईंदा पोइ वरी जॾहिं ख़त्म जो टाइम ईंदो जॾहिं सभु रोज़ा हिन रखिया हाँ साईं ऐं आज को इंशाअल्लाह जो तरावियूं बि पढ़ंदासीं ऐं हाफ़िज़नि जी ख़िदमत बि कंदासीं मौलाना ज़रवली मुफ्ती ज़रवली रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा रमज़ान वारे हाफ़िज़ खे एतिरो जो सॼो साल वेही खाए असां शल न के जमायती 1000 मथे नो यार पाण वारे हाफ़िज़ खे हेल 5000 वधी वई माना कहर थी वियो अड़े क़ुरान वारो अॾ नहीं कंहिंजे ना नालो कंहिंजो हाँ बा ये आलिम हाफ़िज़ बाबा तहां जहिड़ा माण्हू ईंदा पोइ सरदार त को चेको कोन ॾींदो मां अवां खां पुछां थो कहीं सरदार के मदरसे के इदारे में को वनी चेक ॾिनो आहे त हे क़ुरान जो कमु हले गरीब मिस्कीननि जेको चंदो करे ॾियनि पिया ख़ुदा जे ज़ात जो कसम मां ई चवंदो आहियां क़ुरान वारे चंदे में अल्लाह ग़रीबनि जे ख़ैर खे क़बूल थो फरमाए इंशाअल्लाह जो हाफ़िज़नि जी बि ख़िदमत कंदासीं कुझु बि पाण वारे यारनि जी बि त भर खणा न अल्लाह क़बूल फरमाए वमा अलैना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खैरिल अंबिया अल्लाहुम्मा अग़फ़िर लिहय्यिना व मय्यितना व शाहिदना व गाइबना व सगीरना व कबीरना व ज़करना व उनसाना मुंहिंजा अल्लाह से तुंहिंजो कलाम पढ़ियो आहे जहिड़ो अदर अज़ीम असां पंहिंजे पैगम्बर करीम जे हवाले पिया कयूं सवाल को नबी तबा ताबई बुज़ुर्ग मुंहिंजा अल्लाह उनखे अजर अज़ीम अता फरमा अदा सईद अहमद साहब जा जेके वॾा मर्द